मां त कोन घुरायो आहे मोकिलण वारे बैतुल्लाह जे मूं ॾे मोकिलियो आहे। जी ॻाल्हि सम्झ में कोन आई। मां बि आयुसि मके पर मुंहिंजे लाइ कोन आयो बैतुल्लाह, तुंहिंजे इस्तक़बाल ते कीअं आयो? जी तूं छाजे लाइ आहे? जी घरां निकितोसि त वञा बैतुल्लाह शरीफ़ जी ज़ियारत कयां, तवाफ़ कयां। जी बसि इहा ई ॻाल्हि आहे न। तूं आहे बैतुल्लाह जे लाइ, मां बैतुल्लाह जे लाइ न आयुसि, जंहिंजो घर आहे मां उन जे लाइ हिते मके में मां जंहिंजे लाइ आई हुयसि उन पंहिंजे घर खे मुंहिंजे इस्तक़बाल लाइ मोकिलियो। बाक़ी तूं आहे बैतुल्लाह जे ज़ियारत जे लाइ। हे नियत जो फ़र्क़ु आहे, इरादे जो फ़र्क़ु आहे। मुंहिंजो इरादो हो त बैतुल्लाह जो जेको मालिक आहे मां उन जे लाइ थी वञा, तंहिंजे करे उन मुंहिंजे लाइ पंहिंजे घर खे इस्तक़बाल लाइ मोकिलियो। बाक़ी तूं आहे बैतुल्लाह जे लाइ, मालिक जे लाइ कोन आहे। अने जन्नत में इहो मिसाल मां इन जे करे ॾिनो त इरादे जी तव्हांखे इरादे जी ख़बर पइजी वञे। उन जेके ख़ुदा जा आशिक़ आहिनि उहे उथी वेंदा अलाह खे कंदा, मौला असां दुनिया में जेको कमु अमल कयो हो जन्नत हासिल करण जे लाइ न, असां जेको बि कमु कयो हो तुंहिंजे रज़ा जे लाइ कयो। हलंदे ज़हन ते ॿी ॻाल्हि अची वई, भला उहा बि ॿुधंदा हलो। महबूब सुभाणे जे जिस्म ते मख कान वेहंदी, चओ सुभान अल्लाह। सैयदना गौसे आज़म खे अर्ज़ु कयो क़िबला अमा जे जिस्म ते मख नथी वेहे, छो? पीराने पीर दस्तगीर फरमायो त मख वेहंदी आहे सणभ ते, मख वेहंदी आहे गंद ते। मूं वटि दुनिया जो गंद बि कोन्हे, मूं वटि आख़िरत जो सणभ बि कोन्हे। अमल न को दुनिया जे लाइ कंदो आहे, छो त माण्हू के विर्द वज़ीफ़ा पढ़ंदा त दुनिया अचे, माल अचे। के वरी कंदा आहिनि त आख़िरत में जन्नत मिले, त मूं वटि जन्नत जो सणभ बि कोन्हे, माना जन्नत लाइ अमल कोन कंदो आहे। मूं वटि दुनिया जो गंद बि कोन्हे, जो दुनिया खे बि कोन चाहींदो आहे। अमल जेको बि कंदो आहे अल्लाह जे रज़ा जे लाइ कंदो आहे, मां पंहिंजे मौला जे लाइ अमल कंदो आहे। मख वेहंदी आहे गंद ते, दुनिया जो गंद मूं वटि कोन्हे। मख वेहंदी आहे सणभ ते, आख़िरत वारे सणभ जी बि मूंखे लालच तमा कान्हे का। अमल कंदो आहे अल्लाह जे लाइ, तंहिंजे करे मख मां अब्दुल कादिर जीलानी जे मख जिस्म ते वेहंदी। आशिक़ अल्लाह खे अर्ज़ु कंदा, मौला जन्नत जा थोरा ई असां अमल कया, असां अमल कया तुंहिंजे ज़ात जे लाइ। असांखे मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं पंहिंजो दीदार करायो। चओ सुभान अल्लाह। वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। तो वो जन्नत में ईमान वारनि सां अल्लाह जो वाइदो आहे, ते जन्नत में उन्हनि खे दीदार थींदो। हुज़ूर फरमायो आहे त अल्लाह जो दीदार ईअं थींदो जीअं चोॾींहं जो चंड विच आसमान ते ईंदो आहे ऐं पूरी दुनिया उन जो नज़ारो करे सघंदी आहे। रश बि कोन थींदी आहे, गोड़ कोन थींदो आहे, नुक़सान कोन थींदो आहे। आसानीअ सां सभई चोॾींहं जे चंड जो नज़ारो करे सघंदा आहिनि। जन्नत में अल्लाह जो दीदार ईअं थींदो। हुज़ूर मिसाल ॾेई सम्झायो, अच्छा त माण्हू इंसान मिसाल सां ई सम्झी सघे थो न। हुज़ूर फरमायो जी चोॾींहं जो चंड विच आसमान ते ईंदा, पूरी दुनिया उन जो नज़ारो कंदी आहे। ख़ुदा जो दीदार ईअं थींदो, मोमिन ख़ुदा जो दीदार कंदा, मोमिन कंदा जन्नत में मदीने वारे हिन दुनिया में कयो। चओ सुभान अल्लाह। ऐं इन राति हुज़ूर इहो सफ़र पे फरमायो जेको आशिक़ बयान कयो।